अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाल आबडो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सेवण जे दौरे ते पहुची वियो। मंसूर ढंढ जो मुआइनो, आपाशी अमलदारनि खेसि ब्रीफिंग ॾिनी। वॾे वज़ीर सुप्रियो बंद जो बि फिज़ाई जाइज़ो वरितो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त मंसूर ते पाणी जी सतह 120.75 फुट आहे। 123 फुट ते ख़तरो वधी वेंदो। उमीद आहे त पाणी जी सतह घटिजी वेंदी। वॾे वज़ीर अमलदारनि खे हिदायत कई त सुप्रियो बंद खे घारे सबबि नेहर खे बंद लॻायो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु नौशहरा ऐं चार सदामी बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो कंदो। इंतिज़ामिया पारां वज़ीर आज़म खे इमदादी कमनि ऐं बोर्ड वारी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ महमद डैम जो बि दौरो कंदो। शहबाज शरीफ़ चवे थो बोर्ड सबबि समूरे मुल्क में तबाही आई आहे। समूरे सिंधु दरिया जो ॾेख ॾेई रही आहे। 1000 वधीक माण्हू फौत थिया आहिनि। मौजूदा बोर्ड ऐं बरसातूं 2010 वारी बोर्ड खां बि ख़तरनाक आहिनि। बोर्ड ऐं बरसात सबबि सभ खां वधीक नुक़सानु सिंध ऐं बलोचिस्तान में थियो आहे। बरसात ऐं बोर्ड मुतासिरनि जी मदद करण लाइ का बि कसर न छॾींदासीं। हिन वक़्तु असां इत्यादी जमायतुनि सां गॾिजी बरसात मुतासिरनि जी मदद करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुल्क जी सूरतहाल ते हंगामी इजलास घुराए वरितो। इजलास अॼु शाम वज़ीर आज़म हाउस में थींदो। इजलास में इत्तेहादी जमायतुनि जा अॻवान शिरकत कंदा। टिनी हथियारबंद फ़ौजुनि जा सरबराह इजलास में शरीक थींदा। इजलास में मुल्क जी मौजूदा सूरतहाल ते गौर ऐं उन खे मुंहुं ॾियण लाइ अहम फ़ैसिलनि जो इम्कानु। पीर जो ॻोठ शहर में हिंदू पाड़े में 4 माड़ इमारत किरी पई। औरतुनि ऐं ॿारनि समेत 8 ॼणा मलबे हेठां दॿिजी विया। 4 ॼणनि खे बेहोशी वारी हालत में कढियो वियो। ॿियनि खे कढण जूं कोशिशूं जारी। पुलिस ऐं पाक आर्मी जा जवान बि पहुची विया। भर पासे जा घर ख़ाली कराया विया। रेस्क्यू ऑपरेशन जारी। सिंधु दरिया में हिकु भेरो ॿीहर चाढ़। गुडू बैराज ऐं सखर बैराज वटि वॾे दर्जे जी ॿोॾि बरक़रार। कोटड़ी बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। गुडू वटि मथां वहिकिरो 5,944 क्यूसेक रिकॉर्ड। सखर वटि मथां ऐं हेठां वहिकिरो 5,30,750 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी वटि मथां हेठां वहिकिरो 3,38,948 क्यूसेक रिकॉर्ड। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त बिलावल भुट्टो सिंध जे बोर्ड मुतासिरनि खे अकेलो न छॾींदो। बरसात ऐं बोर्ड जी सूरतहाल इंतिहाई तकलीफ़ ॾींदड़ आहे। सिहत इजाज़त ॾिए हा त मुतासिरनि जे विच में मौजूदु हुजां हा। जारी कयल बयान में आसिफ अली ज़रदारी चयो त हुकूमत पाकिस्तान बैतुल माल ज़रिए ग़रीबनि जी मदद करे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो दाइरो वधाए मुतासिरनि जी मदद कई वञे। आसिफ अली ज़रदारी पीपी जे सूबाई वज़ीरनि ऐं मेंबरनि खे अवाम सां गॾु रहण जी हिदायत कंदे चयो त हुकूमत बरसात मुतासिरनि जी ॿीहर बहाली वारी ज़िम्मेवारी निभाईंदी। वाइदो कयां थो त बरसात मुतासिरनि जी बहाली ताईं सुख सां न विहंदासीं। सिंध में बरसातुनि खां पोइ सिमनालनि जे पाणीअ घारनि जूं तबाहकारियूं। मेहर शहर खे बचाइण लाइ आख़िरी डिफेंस लाइन सम्झो वेंदड़ सुप्रियो बचाव बंद खे बि 30 फुट खां वधीक घारो पइजी वियो। शहरियुनि खे बचाइण लाइ रिंग बंद ॿधण जो कमु जारी। शहर मां लॾ पलाण शुरू थी वई। बदीन में पुरान नदी खे पयल 300 फुट जो घारो तेज़ीअ सां मलकानी शरीफ़ तरफ़ वधण लॻो। रहवासियुनि जी लॾ पलाण। शहदाद कोट शहर जे पाड़नि तां दॿाउ घटाइण लाइ कंबर शहदाद कोट रोड खे हिकु ॿियो कट ॾिनो वियो। जोही शहर खे बचाइण लाइ जोही बैराज खे हथरादू कट ॾिनो वियो। ज़रियनि मूजिबि दादू ज़िले जे फोकल पर्सन ऐं सूबाई सलाहकार फयाज़ बुट जी निगरानी में बैराज खे कट ॾियारियो वियो। जोही वेझो एमएनवे ड्रेन में पयल घारनि खे ॿधण जो कमु शुरू। हुकूमत ऐं शहर ॿाहिरां रिंग बंद ॿधण जो कमु शुरू करे छॾियो।
शहर जे चौधारी बंद की निगरानी लाइ चौकियूं भी कायम। रवासिन मूजिब घारनि सबब 80 सैकड़ो बहराड़ी बुॾी वई आहे। वधीक घारो पियो त जोही शहर बुॾी वेंदो। रतोदिर जे हुसनपुर पाड़े में ब्रोही ऐं चलबाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो ॿ ॼणा मारिजी विया, हिकु ज़ख़्मी थी पियो। मारिजी वलनि जी सुञाणप ज़ुबैर जलबाणी हनीफ़ ब्रोही तौरु कई वई। ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल, धुरियुनि में छिकता। रतोदेरो जे शहदादकोट नाके वटि बंदि पियल बर्फ़ जी टैंकी मां 260 नींगरनि जा लाश थे। पुरस्कार नमूने गुम ॼाणायल 13 वरनि जे सईद ऐं 12 वरनि जे निसार सनाणी जा लाश मिलिया। पाड़े वारनि टैंकी में लाश तरंदड़ ॾिसी पुलिस खे इतला कयो। इतला ते घर में रोज राड़ो मची वियो। हैदराबाद के कादर नगर वाले इलाके में फायरिंग, एक जणो मारिजी वियो। मारिजीवल जी सुञाणप हैदर अली चांडियो तौरु कई वई। लाश सिविल अस्पताल मुंतकिल, वाक़े जो कारण मालूम न थी सघियो।